इस्लामाबाद में शंघाई ताउन तंजीम जो सरबराही इजलास जिना कन्वेंशन सेंटर में मेहमानन जी आमद जो सिलसिलो जारी है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मेहमानन जे आजियां करे रहियो आहे जॾहिं त हिन वक़्तु इस्लामाबाद में शंघाई ताउन तंजीम जो सरबराही इजलास थी रहियो आहे। जिना कन्वेंशन सेंटर में मेहमानन जी आमद जो सिलसिलो जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मेहमानन जी आजियां करे रहियो आहे। अहम ख़बर आहे इस्लामाबाद में शंघाई ताउन तंजीम जो सरबराही इजलास थी रहियो आहे। जिना कन्वेंशन सेंटर में मेहमानन जी आमद जो सिलसिलो जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिन वक़्तु मेहमानन जी आजियां करे रहियो आहे। इस्लामाबाद में शंघाई ताउन तंजीम जो सरबराही इजलास थी रहियो आहे। जिना कन्वेंशन सेंटर में मेहमानन जी आमद जो सिलसिलो जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मेहमानन जी आजियां करे रहियो आहे। अहम ख़बर से शेयर कई पिया। इस्लामाबाद में शंघाई ताउन तंजीम जो सरबराही इजलास जिना कन्वेंशन सेंटर में मेहमानन जी आमद जो सिलसिलो जारी है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मेहमानन जी आजियां करे रहियो आहे। इस्लामाबाद में शंघाई ताउन तंजीम जो सरबराही इजलास थी रहियो आहे। जिना कन्वेंशन सेंटर में मेहमानन जी आमद जो सिलसिलो जारी है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मेहमानन जी आजियां करे रहियो आहे।